हसन नवाज़ खे करासी बानी पीटीआई की भेण अलीमा ख़ान चयो आहे त बानी की सेहत बाबत मुंहिंजी मुशावरत का सवाइ का भी कार्रवाई या फ़ैसिलो न थींदो। पार्टी अॻवान पाण ई बिना ॿुधाइण जे फ़ैसिला करे रहिया आहिनि। सरकारी डॉक्टरनि खे प्रेशराइज़ कयो पियो वञे। असां पंहिंजे भाउ जे लाइ ॻाल्हाईंदासीं। इस्लामाबाद में मीडिया से ॻाल्हाईंदे अलीमा ख़ान चयो आहे त पार्टी अॻवान पाण ई राब्तो कनि था, जेको शर्मनाक अमल आहे। बैरिस्टर गोहर पहिरियां पाण मुलाक़ात कंदो हो, बाद में असांखे इतला ॾींदो हो। हामिद खान सेनेटर थियण खां पोइ नज़र ई नाहे आयो। अलीमा ख़ान वधीक चयो आहे त बैरिस्टर गोहर हाई कोर्ट ऐं सुप्रीम कोर्ट में केस भी नाहे लॻाराए सघियो। बैरिस्टर गोहर, लतीफ़ खोसा ऐं बैरिस्टर अली ज़फ़र किथे गुम आहिनि। पार्टी में गद्दार केरु आहे चङी तरह ॼाणूं था। हिकु भेरो ॿीहर ख़बर हवा ताईं पहुचायूं पिया। मूंखे ॿुधायूं त बानी पीटीआई जी भेण अलीमा ख़ान चयो आहे त बानी जी सेहत बाबति मुंहिंजी मुशावरत खां सवाइ का भी कार्रवाई या फ़ैसिलो न थींदो। पार्टी अॻवान पाण ई बिना ॿुधाइण जे फ़ैसिला करे रहिया आहिनि। हुन चयो त सरकारी डॉक्टरनि खे प्रेशराइज़ कयो पियो वञे। असां पंहिंजे भाउ जे लाइ ॻाल्हाईंदासीं। इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे अलीमा ख़ान चयो आहे त पार्टी अॻवान पाण ई राब्तो कनि था, जेको शर्मनाक अमल आहे। बैरिस्टर गोहर पहिरियां पाण मुलाक़ात कंदो हो, बाद में असांखे इतला ॾींदो हो। हुन चयो त हामिद खान सेनेटर थियण खां पोइ नज़र ई नाहे आयो। अलीमा ख़ान वधीक चयो आहे त बैरिस्टर गोहर हाई कोर्ट ऐं सुप्रीम कोर्ट में केस नाहे लॻाराए सघियो। बैरिस्टर गोहर, लतीफ़ खोसा ऐं बैरिस्टर अली ज़फ़र किथे गुम आहिनि। पार्टी में गद्दार केरु आहिनि चङी तरह ॼाणूं था।